रिपोर्टर मोहम्मद सफ़र से वाणी से अमर शरीफ ज़ुल्म जी इंता BISP प्रोग्राम में मुस्तहक़ीन औरतुनि जे पैसनि जी कटौती सेंटर ते ईंदड़ लेडीज़ खे कलाकनि जा कलाक टोकन जो ड्रामो रचाए मुस्तहक़ीन औरतुनि खे परेशान ऐं मजबूर कियो पियो वञे। मुस्तहक़ीन औरतुनि खे उन जे करे परेशान ऐं मजबूर कयो थो वञे त प्राइवेट चोरी पैसा हलाईंदड़नि एजेंटनि सां राब्तो करे 1500 खां 1000 रुपया ॾेई पाण जल्द खां जल्द पैसा वठनि। जॾहिं त सेंटर ते कटौती नथी कई वञे त पोइ टोकन वारो ड्रामो छो कयो वियो आहे। अॼु सुबुह जो जॾहिं सिंध प्रेस क्लब से अमण जे कुझु साफ़ दोस्तनि सेंटर जो दौरो कयो त उन ॾिठो त सुबुह 8 बजे ताईं सिर्फ़ु 20 टोकन जारी करे टोकन जो सिलसिलो बंदि कयो वियो। जॾहिं त ज़रियनि खां इहो बि उते मालूम थियो आहे त जेको मुस्तहक़ीन खे टोकन ॾिनो पियो वञे उहो टोकन ब्लैक ते मिली रहियो आहे, जेको सरासर ग़रीब मुस्तहक़ीन औरतुनि सां ज़ुल्म आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तालका सेवण जे इंचार्ज ऐं डिवाइस इंचार्ज पाण में मिली करे सोचे सम्झी साज़िश तहत सॼो ॾींहुं लेडीज़ खे बुख ऐं सख़्त गर्मी में परेशान करे रहिया आहिनि। मुस्तहक़ीन औरतुनि खे उन जे करे हिन कहर जड़ी गर्मी में हथ वठी परेशान कियो पियो वञे। उन्हनि खे मजबूर कियो पियो वञे त इहे टोकन माफ़िया ऐं डिवाइस माफ़िया पारां मुक़ररु कयल एजेंटनि सां राब्तो कनि। उहो किथां जो इंसाफ़ आहे? ख़ुदा कुझु रहम कयो, ग़रीब मुस्तहक़ औरतुनि सां एॾी वॾी नाजाइज़ी न कयो।